मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं, औरत हेज़ जी हालत में कुरान पढ़ी सके थी या न? औरत हेज़ जी हालत में कुरान नथी पढ़ी सके। कंहिं औरत खे माहवारी आई आहे, सवली सिंधी में माहवारी चइबी आहे। सिंधी में साईं माहवारी चइबी आहे न? हा, माहवारी चइबी आहे। अरबी में हेज़ भी चइबो आहे, उर्दू में भी मेंसेस में ख्याल में चइबा आहिनि। औरत खे पंहिंजी अयाम मख़सूस ईंदा आहिनि, उन जे अंदरि तमामु औरतूं इबादत गुज़ार आहिनि। अल्हम्दुलिल्लाह असां मुस्लमान जूं न्याणियूं, असांजूं भेनरूं तमामु वॾियूं इबादत गुज़ार बि हूंदियूं आहिनि, नेक मुतक़ी बि आहिनि, इल्मु पढ़ंदियूं बि आहिनि, इल्मु पढ़ाईंदियूं बि आहिनि, तमामु वॾियूं आलिमाणियूं बि आहिनि। त उन्हनि जे लाइ हिकिड़ो मसइलो आहे त जेकॾहिं इहे ॾींहं अची वञनि, इहे अयाम मख़सूस अची वञनि, हेज़ वारा ॾींहं अची वञनि, उन्हनि में क़ुर पढ़ी सघे थी न? त उन्हनि ॾींहंनि जे अंदरि क़ुर नथी पढ़ी सघे, क़ुर ॿुधी सघे थी। औरत खे मेंसेस आयो आहे त क़ुर हले थो, उनखे ॿुधी सघे थी। को तालिब इल्मु करे बि वेठो आहे, उहो क़ुर ॿुधाए थो, त औरत क़ुर ॿुधी सघे थी। बाक़ी इहा औरत क़ुर पढ़ी नथी सघे। छाजे करे? इन जे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साफ़ इरशाद आहे। अल्लाह जी ने फरमाए, कोई भी जुनबी मर्द, कोई भी हाइज़ा औरत क़ुर न पढ़ी। जुनबी औरत माना घरवारी सां बिस्तरी कई आहे, कंहिं मर्द बि घरवारी सां कंहिं मर्द सोबत कई। हाणे इहो मुड़ुसु जेसि ताईं पाक न थियो आहे, जेसि ताईं वेतो न आहे, कंहिं क़िस्म जो कोई क़ुर न पढ़े। हिकु पढ़े न, ॿिए नंबर ते क़ुर हकीम खे हथ बि न लाए, क़ुर हकीम खे हथ बि न लाए। अहिड़ी तरह औरत बि क़ुर हकीम खे हथ न लाए, जेकी औरत मुड़ुस सां सोबत खां बाद में गुस्ल न कयो आहे। इहा औरत क़ुर खे हथ बि न लाए, क़ुर पढ़े बि न। ऐं टे नंबर ते उहा औरत जेकी औरत हेज़ वारी आहे, इहा न क़ुर शरीफ़ खे हथु लॻाईंदी ऐं न ई जेको आहे क़ुर हकीम ज़बान सां पढ़ंदी। बाक़ी ॿुधण जी इजाज़त आहे, उहा भले ॿुधी सघे थी। हे कहिड़ी हालत में? हे हेज़ जी हालत में।